तालीमारी सूबाई वजीर सईद गनी لاڙڪاڻي قمبر पहुची स्कूलन जा दौरा कया ऐं 120 ते अमल जो जाइज़ो वरितो। सूबाई वजीर ओचितो لاڙڪاڻي जे पायलट स्कूल पहुची इंतजामनि जो जाइज़ो वरितो। शागिर्दनि विच में समाजी विथी न हुअण ते हुन कावड़ जो इज़हार कंदे इंतजामिया खे छंड पटी। तालीमारी वजीर गवर्नमेंट डिग्री कॉलेज, नुसरत भुट्टो कॉलेज ऐं गवर्नमेंट हाई स्कूल रहमतपुर समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजिस जो दौरो कयो। केतिराई उस्ताद गैर हाज़िर हुजण ते सूबाई वजीर सख़्त कावड़ जो इज़हार कंदे उस्तादनि जी हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वजीर सईद गनी चयो त ख़ानगी स्कूल शागिर्दनि खां फीस में 20% रिआयत करण जा पाबंद आहिनि। कराची में नंढा ॿार बि बग़ैर इजाज़त जे स्कूलनि में पढ़ाया पिए विया, जंहिं करे केतिरा स्कूल सील कया आहिनि। ॿिए तरफ़ सूबाई वजीर सईद गनी कम्बर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं डिग्री कॉलेज जो दौरो कयो ऐं 120 ते अमल न करण ते इंतज़ामिया मथां कावड़ जो इज़हार कयो। सूबाई वजीर सख़्ती सां हिदायत कई त तालीमी इदारनि अंदरि समाजी विथी ऐं ॿियनि ज़ाब्तनि ते सख़्ती सां अमल करायो वञे।